रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन जिंदा आया फरमान अली सुमरो जुंगार न्यूज़ सां गॾु नाज़रीन अॼु असीं रेती शहर में मौजूद आहियूं जिते मूंसां गॾु मौजूद आहे मुजीबुर रहमान चाचड़। मुजीबुर रहमान चाचड़ के बारे में मां कुछ ॿुधाईंदो वञा त हू पंहिंजी तालीम खे हासिल करण लाइ चाइना वियो ऐं चाइना में वो पंहिंजी तालीम हासिल कई ऐं वापसी आया। तन सां असां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं, वॾी महिरबानी पहिरियां तव्हांजी मुंहिंजो इंटरव्यू वठण लाइ। मूंखे ख़बर नहीं मुंहिंजी तालीम मुंहिंजे लाइ एतिरो वॾो हिकिड़ो दर्जो या अमल थींदो। अल्हम्दुलिल्लाह मां चाइना वियुमि। चाइना वञण खां पहिरियां मां हिते हिकिड़ो शौक़ु हो स्टडी जो शुरू खां वठी त तालीम जो मक़सदु इहो हूंदो आहे त इंसान खे इंसान बणाए। ख़ैर अल्लाह पाक हिकिड़ो चांस ॾिनो, हिकिड़ो मौक़ो मिलियो मूंखे हिते तव्हांजे नंढे शहर रेती खां स्टार्ट थियासीं त अल्हम्दुलिल्लाह उन जो असांखे आउटपुट मिलियो त मां चाइना ते वियुमि, हुते पंहिंजी स्टडी कयुमि। असांजी 2 साल जी स्टडी हुई चाइनीज़ लैंग्वेज में, स्पेशली सीपेक जे हवाले सां सीपेक लाइ। जीअं हाणे अल्हम्दुलिल्लाह मां 2 साल क्लियर करे वापसि आयो आहियां त अल्लाह जे एहसान जॉब जे 2-3 ऑफर्स आहिनि, पर मां अञा चाहियां थो मां वरी वापसि वञा चाइना ऐं ऑलमोस्ट पंहिंजी मास्टर्स ताईं डिग्री मास्टर्स जी तालीम कंप्लीट करे पोइ मां पंहिंजी जॉब खे ॾिसां। तमामु बहितरीन। ऐं मुझे तव्हां ॿुधाईंदा त उते तव्हांखे चाइना वञण जे महिल का मुश्किलातूं दरपेश आयूं हूंदियूं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु अहिड़ा मसइला मसाइल पेश आया हूंदा। छा तव्हां सां का अहिड़ा को वाक़ियो या अहिड़ी का मुश्किल पेश आई जेके तव्हां व्यूअर्स खे ॿुधाए सघो? साईं मुश्किलातूं त ॾिसो न, चाहे किथे बि असां हुजूं असांखे सर्वाइव करिणो आहे। अगरि असांखे ज़िंदगी में अॻिते वधिणो आहे, चाहे असां रेती में हुजूं या कंहिं पाकिस्तान सुठे शहर में हुजूं या आउट ऑफ कंट्री, त तव्हांखे महिनत करणी पवंदी। चाइना असां वियासीं, असां काफ़ी सर्वाइव कयोसीं। यू नो चाइना हिकिड़ो कैथलिक कंट्री आहे जिते रिलीजियस कुझु बि न आहे ऐं फूड इशू आहे तव्हांजे लाइ एतिरो त माना तव्हां सोचे था सघो, बिकॉज ऑफ वी आर मुस्लिम्स। ऐं असां ऑलवेज हिकिड़ो फाइंड कंदासीं हलाल फूड। ऐं सभु खां वॾो बैरियर चाइना में एंटर थियण खां पोइ, जीअं त मां मलेशिया मां थी आयुमि, श्रीलंका मां थी आयुमि, इवन कोरिया मां, पर जेतिरी असांखे मुश्किलातूं चाइना में थियूं छो सिर्फ़ु लैंग्वेज जे करे। तव्हां चाइना एंटर थींदो ॿोली जे करे बिल्कुलु हू इंग्लिश ॻाल्हाए सघंदा पर तव्हांजे साम्हूं कोन कंदा। हर वक़्तु हू हिकिड़ो शर्मिला, हू शायदि तव्हांखे माना बिल्कुलु अवॉइड कंदा इन ॻाल्हि में लैंग्वेज जे हिसाब सां। पोइ असां ॾाढी मुश्किलातूं ॾिठियूं थी। असां खाइण पीअण जे हवाले सां, उते रहाइश जे हवाले सां, उते ट्रैवल इशू, बट अल्हम्दुलिल्लाह आहिस्ते आहिस्ते उहो सॼो कवर थींदो वियो। छो त असां पंहिंजे पाण खे बैकवर्ड न कयूं, असां पोइ न लॻे। असांजो इहो ई मक़सदु हो त यार डे बाय डे स्टेप बाय स्टेप असांखे इंशाअल्लाह फॉरवर्ड करिणो, पोइ न छा। अल्हम्दुलिल्लाह असां 2 साल पंहिंजा जेके रहियासीं हुते तमामु ज़बरदस्त रहियासीं, सुठो सर्वाइव कयोसीं। अच्छा मुझे आखिर में तव्हां व्यूअर्स खे का पैगाम ॾियणु चाहींदो? पैगाम साईं आई डोंट थिंक कि मां हिकु वॾी पर्सनैलिटी आहियां, या हिकिड़ो पैगाम सिर्फ़ु इहो त माना तव्हां स्टडी पंहिंजी तालीम खे वठो। छो त तालीम उहा शइ आहे जेका तव्हांजी ज़िंदगी बदिलाए सघे थी। तव्हां माशरे खे सुधारे सघो था, तव्हां माशरे खे तब्दील करे सघो था। बेशक त पोइ उन में सम्झी सघो था माना स्टडी असांजे लाइ केॾी इंपॉर्टेंट आहे। महिरबानी मुजीबा। थैंक यू।